समूरी दुनिया अंदर जेके इस्लाम जी सरबुलंदी लाइ अहले बैत जी शहादत जो ॾियारो वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में छाछरो में बि शिया उलमा काउंसिल पारां हिते हज़ारे माण्हुनि जे तरफ़ां जेके अक़ीदत जो इज़हार कयो पियो वञे ऐं मातमी जुलूस कढे हिते जेको मुख़्तलिफ़ इमाम बारगाहूं आहिनि, जेके छाछरो जी मुख़्तलिफ़ जेके इमाम बारगाहूं आहिनि, हुननि खां हैदर शाह जेका इमाम बारगाह आहे, उन खां अलावा खोखर मौला जी जेका इमाम बारगाह आहे, उन खां अलावा छाछरो तालुके जे 24 खां जेके 25 ॻोठ आहिनि, हुतां खां जेके काफ़िला हिते मरकज़ी इमाम बारगाह ते गॾु थियण खां पोइ हिन वक़्तु छाछरो जी मेन बाज़ार जे अंदरि जेको आहे हिते इमामनि खे सलामी पेश करण लाइ, इस्लाम जी सरबुलंदी लाइ, जेके क़ुर्बाननि खे भेटा ॾियण जे लाइ हिते हज़ारे अज़ादार आहिनि, हज़ारे जेके मोमिन आहिनि, उहे पंहिंजे जेको सो सीनाज़ारी करे ऐं हिते मातम करे जेको भेटा पेश कई पई वञे। ॿिए पासे जेके इंतिज़ामिया जे हवाले सां हिते जेको आहे सो इंतिहाई सख़्तु क़दम खयां विया आहिनि। सिक्योरिटी जे हवाले सां हिते रेंजर्स जा जेके नौजवान आहिनि, उहे वॾे अंग में जेको आहे सो हिते मौजूदु आहिनि। उनखां अलावा जेका सिंध पुलिस आहे, SHO छाछरो हिते पाण जेको आहे सो पंहिंजी नफ़री सां गॾु मौजूदु आहे। ॿिए पासे CTD पुलिस जा एहलकार बि हिते जेको आहे सो इन जी समूरे जेका आहे सो इन मातमी जुलूस जी जेका निगरानी करे रहिया आहिनि। ऐं हेल्थ डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ खातो, टाउन इंतिज़ामिया समेत जेका बि समूरी जेका इंतिज़ामिया आहे, हू हिन वक़्तु जेको आहे सो हिननि जी जेको आहे हिते ॿिए पासे जेको आहे सो त हिकिड़ो इंतिहाई जेको दिलचस्प पासो आहे, जेका सिंध जी क़दीमी जेका रवायत आहे, मज़हबी हम आहंगी जो हिते जेको आहे जेके हिंदू बिरादरी पारां मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते हिते जेको सबीलनि जा स्टाल लॻाए जेके आज़ादार आहिनि, हुननि खे जेको आहे सो सबीलूं पियारे पियो वञनि। ऐं ॿिए पासे जेको आहे सो हिते हिननि जेको आहे सो अॼु हीउ जेको जुलूस हितां बाज़ार खां गुज़रंदे मेन चौक ते जिते मजलिस मुनक़द थींदी, हुते जेके मुख़्तलिफ़ जेके उलमा कराम आहिनि, हू मजलिस खे ख़िताब पिणु कंदा। जी।